भले दारा राशिद भले अदा बियो खैर खुशा अजे सही अदा मोमिन दरअसल मां कुछ ॾींहंनि लाइ ॿाहिरि थो वञा कम को पूरी ऐं इंशाल्लाह ॾींहं त मां जल्दी मोटी ईंदुसि भले दा भले थी अचे पोते जो को फिक्र न कर पूरी हिता हल बाक़ी पोइ ॾिस त ही मोमिन तोसां कहिड़ो अशर थो करे अदा छा पियो सोचे न दाना कुझु बि न कुझु ठीकु आहे पोइ मूंखे इजाज़त ॾे ठीकु आहे ठीकु आहे जुदाई न आहे मोमन तुके भा राशिद काल कयो मां तुके छा चयो भा राशिद काल कई न जे कम सां आयो आहियां मां मूंखे न मार मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयुमि अरे तो त मुंहिंजो ॾोह नाहे कयो पर तुंहिंजे भाउ ॾे मुंहिंजो पुराणो हिसाब किताब रहियल आहे ऐं मां तोखे त छा तुंहिंजे नस्ल खे ई तबाह करे छॾींदुसि ख़तम करे छॾींदुसि यार ये तू अजी पे मजे सां खाई तो आरो जेको तुझे भाउ जो कातल जानू साईं वरे पीर वारे तरफ़ वञी रहियो अदा जो बोकियो थी वञी रही अॻु वठ कूड़ त कोन पियो हणी न अदा कूड़ो ई मां तोखे कीअं न ॾिठो यार मोमिन तो जड़ा मोतबर जुए में हुजने त पोइ राशिद जड़ा होश मां ई निकिरी वेंदा होश मां हाणे वेही ॾिस त जानूअ जो मज़ो ऐं राशिद जो मज़ो ए पाण में विढ़ी मरी ख़तम थी वेंदा ऐं तूं आराम सां राशिद जे मिल्कियत जो मालिक थी वेंदे बस कमीना मरण लाइ तयार थी वञ कमीना अदा राशिद मूंखे ॿुधाए सही मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे मूं कयो छा आहे कमीना अञा पुछी थो त कहिड़ो ॾोह कयो आहे तो तूं मुंहिंजे मासूम भाउ खे तड़पाए मारियो अरे मुंहिंजे मासूम भाउ तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो अदा राशिद
मूंखे न मार, मुंहिंजे मारण खां पहिरियां हक़ीक़त ॿुध। ता तुंहिंजे भाउ जो कातिल मां न, तुंहिंजो दोस्त ई मोमिन कातिल आहे। बकवास बंद कर। अदाब राशिद, मोमिन तुंहिंजो दोस्त न पर कारीगर नांग अथई। जेकॾहिं इहो कूड़ निकितो न त तोसां उहो हशर कंदुसि जो तुंहिंजो तमाशो दुनिया वारा ॾिसंदा। मोमिन, तोखे आउं घणो ई सम्झाईंदो रहियुसि, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि न सम्झी सघे। जे मां राशिद जे अखियुनि में तुंहिंजो मौत तो ई ॿरंदड़ बाहि ॾिसी रहियो आहियां। हा, मां राशिद खे पंहिंजे दोस्तीअ जे यार में फासायो ऐं हू मूं ते कूड़ो भरोसो कंदो रहियो ऐं आख़िर में मां उनजो कमु ई उनजे नसुल जो कमु तमामु करे छॾियो। छो त मोमिन ख़ाली मोमिन न पर कारीगर नाग आहे, नाग जेको वक़्तु अचण ते पंहिंजा बच्चा बि खाई छॾींदो आहे। मां कारीगर नाग आहियां, नाग, मोमिन न। ऐं हाण मां राशिद जो समूरो नस्ल बि ख़तम कंदुसि। अदा राशिद अची वई छा? अदा बे न छापो ॾिसी। तूं उहो कारीगर नांग आहीं जंहिंखे मां पंहिंजे हथनि सां खीर पीआरींदो रहियुसि। अड़े कमीना, मां त तुंहिंजी दोस्तीअ ते भरोसो करे वॾी ग़लती कई आहे। तोखे कहिड़ी ख़बर त दोस्ती छा थींदी आहे? दोस्ती हिकु सचाई जो नालो आहे ऐं तूं मूंसां गद्दारी कई। अच्छा, जेबो त हाण तोखे सॼे किस्से जी ख़बर पइजी चुकी आहे। छा कदेड़े मूंखे तूं आहे? मां हिकु कारीगर नाग आहियां, नाग। हाणे तूं मूंखे मारींदे